रियासती नौशर फिरोज की अदालत में हिंदू जोड़े हैदराबाद की नारी अरीशा धीअ सुरेश कुमार टानक और मोरी वासी नौजवान अमेश कुमार वल्द रमेश कुमार पारां पसंद जो परणो करे छॾियो। इन मौके ते जोड़े मीडिया के ॿुधायो त हू गुज़िरियल केतिरे अरसे खां हिक ॿिए खे पसंद कंदा हुआ, शादी करण चाहिनि पिया, जेका ॻाल्हि नारी अरीशा जे माइटनि खे पसंद न हुई। चए त नारी टिन कपिड़नि में घर छॾे नौशर फिरोज की अदालत में नौजवान सां पसंद जो परणो करे छॾियो आहे। उन्हनि ॿुधायो त नारी अरीशा जा माइट सुरेश कुमार, भाउ हरीश कुमार, चाचो परवेश कुमार ऐं बाबू मूंखे मुख़्तलिफ़ नंबर तां कॉल करे मुख़्तलिफ़ केसनि में फासाइण ऐं जान सां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जेके कूड़ ते ॿधल आहिनि हुननि एसएसपी हैदराबाद ऐं एसएसपी नौशर फिरोज़ खां घुर कई त असां पंहिंजी मर्ज़ी मूजिबि पसंद जी शादी कई आहे, असांखे पंहिंजी मर्ज़ी मूजिबि जीअण ॾिनो वञे ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।